हाणे असां व्याकरण जो हिकिड़ो ॿियो मौज़ूअ बारे पढ़ंदासीं जेको आहे ज़मान ऐं संदसि क़िस्म। ज़मान खे अंग्रेज़ीअ में चइबो टेंस ऐं हिंदी में चइबो काल। हाणे जेकॾहिं असां थुल्हे तौर ते ॾिसूं त ज़मान जा हर ॿोलीअ में टे क़िस्म थींदा आहिनि, पास्ट प्रेज़ेंट ऐं फ्यूचर, जेके सिंधीअ में जंहिंखे चइबो आहे ज़माने हाल, ज़माने माज़ी ऐं ज़माने मुस्तक़बिल। हाणे इन्हनि टिनिनि में फ़र्क़ु सम्झण जे लाइ कुझु कान्हे करिणो, अंग्रेज़ीअ में हिन जा मतबादल ॾिसी वठो जेको आहे पास्ट प्रेज़ेंट ऐं फ्यूचर। त हाणे हीअ सिटूं ॾिसंदासीं। सुनीता किताब पढ़े थी, इहो आहे ज़माने हाल। सुनीता किताब पढ़ियो, इहा आहे पास्ट जे बारे में ॻाल्हि आहे त इहा ज़माने माज़ी। ऐं सुनीता किताब पढ़ंदी त ज़मान मुस्तक़बिल। पहिरें जुमिले में फ़ैल पढ़े थी ॾेखारे थो त किताब पढ़ण जो कमु हलंदड़ वक़्त में थिए थो। ॿिए जुमिले में फ़ैल पढ़ियो ॾेखारे थो त किताब पढ़ण जो कमु गुज़िरियल वक़्त में थी चुको आहे। टें जुमिले में फ़ैल पढ़ंदी ॾेखारे थो त किताब पढ़ण जो कमु ईंदड़ वक़्त में थींदो, हींअर ताईं हेल ताईं थियो कान्हे। फ़ैल में जी जुदा जुदा सूरतनि मां असां फ़ैल जे कम जो वक़्तु सम्झी सघूं था। हलंदड़ वक़्त खे ज़मान हाल चइबो आहे, गुज़िरियल वक़्त खे असां ज़मान माज़ी चइबो आहे ऐं ईंदड़ वक़्त खे असीं ज़मान मुस्तक़बिल चवंदा आहियूं। असां ॿियो मिसालूं ॾिसंदा। लक्ष्मण क्रिकेट रांदि करे थो, इहो आहे ज़मान हाल, छो हींअर बि हू ही कमु कंदो आहे। लक्ष्मण क्रिकेट रांदि कई, पहिरीं करे चुको आहे, ज़मान माज़ी। लक्ष्मण क्रिकेट रांदि कंदो, हीअ आहे ज़मान मुस्तक़बिल। पोइ दादा आखाणी ॿुधाए थो, इहो हाली ॿुधाए पियो हो ॾाढो, त ज़मान हाल। दादा आखाणी ॿुधाई, ॿुधाए चुको आहे त ज़मान माज़ी। दादा आखाणी ॿुधाईंदो, त ही थी वियो ज़मान मुस्तक़बिल। हाणे हेठे जुमिलनि में बि असीं ॾिसंदासीं। अॼु बरसाति पवंदी, अञा ताईं पई कान्हे, हीअ आहे ज़मान मुस्तक़बिल। रीनू ट्रेन में वेठी आहे, अञा ताईं वेठियल ई आहे, ज़मान हाल। मूं अंब खाधो, खाए चुको आहियां, त ही थी वियो ज़मान माज़ी। सेठ ॾाढो ख़ुशि आहे, त ही आहे ज़मान हाल। असां सुभाणे पूने वेंदासीं, हाली विया कान आहियूं, सुभाणे वेंदासीं, हीअ ज़मान मुस्तक़बिल। राजेश घुमणु वियो, हू पहिरीं जो ई घुमणु वियल आहे, वियो हली आहे, त हीअ थी वियो ज़मान माज़ी।